नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात ऐं ॿोॾि जे तबाहकारनि खां पोइ मुतासिरनि जी इमदाद ऐं रेस्क्यू लाइ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। कराची में भी मुख़्तलिफ़ हंधनि ते मुतासिरनि जी मदद लाइ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। इन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर कराची खां इमदाद सुमरा। जी इमदाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जॾहिं त सिंध जे ॿोॾि मुतासिरीन जी इमदाद लाइ जेको आहे हिन वक़्तु इमदादी कार्रवायूं जेकी आहिनि उहे पिणु जारी आहिनि। जॾहिं त सिंध जे राजधानी कराची में बि जेको आहे ॿोॾि मुतासिरीन जेकी आहिनि उहे हज़ारनि जे तइदाद में कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके आहिनि उहे पहुची चुका आहिनि। जॾहिं त हिन कराची वारे इलाइक़े में बि जेको आहे काफ़ी जेके ॿोॾि मुतासिरीन जेकी आयल आहिनि उन्हनि जी बि जेको आहे सो इमदाद कई पई वञे। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु बि जेको आहे कराची जे राजधानी जे कैंपुनि में जेको आहे उते इमदादी सामान जेको आहे सो पहुचाए पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे सामान पहुचाए पियो वञे। असां सां हिन वक़्तु जेको आहे असां सां अॻवान जेका मौजूदु आहे रफ़िया जावेद आहे उहा उन सां ॻाल्हाईंदासीं। इमदाद जे हवाले जेका ॿोॾि मुतासिरी जेका इमदाद कई पई वञे उन जो मौक़ुफ़ कहिड़ो आहे, त इहो ॿुधाइजो त अव्हां पारां जेको आहे सिंध जे ॿोॾि मुतासिरीन जी मदद कई पई वञे। हिन वक़्तु बि काफ़ी जेको आहे सामान सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उमाणे पियो वञे। हिन हवाले सां जो कहिड़ो मौक़ुफ़ आहे? अल्हम्दुलिल्लाह, मिनिस्टर एजुकेशन सैयद सरदार अली शाह साहब ऐं सेक्रेटरी एजुकेशन मिस्टर अकबर लिगारी साहब जी हिदायतुनि ते डायरेक्टर प्राइवेट स्कूल कराची में असां हीअ कंपेन जेका आहे ऐं कैंप लॻाई आहे ऐं हिन में तमामु निजी तइलीमी इदारा ऐं मुंहिंजा जेके ऑफिसर आहिनि हिन महिल मूंसां गॾु ही इख़लाक़ अहमद बीठो आहे ऐं सभु छोकिरा हे जावेद काज़ी सभु जेके आहिनि रियाज़ वारा ट्रकूं भरनि पिए था। उन्हनि मिनिस्टर साहब जी हिदायतुनि ते जिथे जिथे कोट ॾेजी आहे, उमरकोट आहे, मीरपुर ख़ास आहे, टंडो बागो आहे, खैरपुर आहे, नाथन शाह, दादू आहे, सेवण आहे ऐं ठट्टो बदीन, जिथे बि पूरी सिंध में सैलाब जा इलाइक़ा आहिनि, डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशन जी टीम उते उते गाॾियूं भरे वॾियूं बेडफोर जूं शहज़ोर सुज़ुकियूं कढंदी थी रहे त जीअं सहायता थी सघे ॿोॾि वारनि जी। जी बिल्कुलु नाज़रीन, जॾहिं त हिन जो इहो चवणु हुयो त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि उन्हनि जी जेको आहे सो परगोर लहण लाइ जेको आहे तालीम वारे सूबाई वज़ीर पारां जेका अपील कई उन खां पोइ जेको आहे प्राइवेट निजी स्कूलनि पारां बि जेको आहे सैलाब मुतासिरीन लाइ इमदाद कई पई वञे। असांजो कैमरामैन उहे मंज़र अव्हांखे ॾेखारियो जेको हिन वक़्तु बि जेको आहे जेकी ट्रकूं जेकी आहिनि इमदादी सामान जूं ट्रकूं जेकी आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेकी आहिनि उहे रवानियूं कई पियूं वञनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु बि जेको आहे हितां कुझु ट्रकूं जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पहुचायूं जेकी ॿोॾि मुतासिरीन में उते जेको आहे सामान विरहायो। जॾहिं त अॼु बि जेको आहे हीउ सामान जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे रवानो कयो पियो वञे। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध जे राजधानी शहर कराची में जेकी ॿोॾि मुतासिरीन उन्हनि में जेको आहे इमदादी सामान पिणु तक़सीम कयो पियो वञे। जॾहिं त हिन वक़्तु बि जेको आहे इमदादी सामान सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे उहो रवानो कयो पियो वञे। जी।